वसियो थियूं वसन अखियूं ओहिरा करियो। कहिड़ी मजाल मींहं खे जो ईअं थी अचनि, जेकर मोहब मिलनि त बि रहंदियूं कीन रुअण खां। थर पारकर जे पटन डीपलो शहर वारे ॻोठ संदूक खां फ़ौजी अमानुल्लाह ओस्मानी नवाबज़ादा जी दर्द कथा आहे दोस्तो। कॾहिं कॾहिं पखियुनि ऐं पिरियनि में वॾा फ़र्क़ नज़र ईंदा आहिनि। हा, ईअं जीअं वॾा वण ॻोठ तुंहिंजे जा छिॼी पर छांव छो आहिनि। साईं मुंहिंजा फ़ौजीअ जी ज़िंदगी बि हिकु अनमोल आहे। फ़ौजी वीचारो पंहिंजे वतन जे ख़ातिर परदेसी बणिजी पंहिंजे अबाणे ॻोठ खां दूर कंहिं बॉर्डर ते सिर ते कफ़न ॿधी करे वतन ख़ातिर बीहंदो आहे। पंहिंजा मिट माइट छॾे अज़ीज़नि रिश्तेदारनि खां परे पंहिंजे माउ पीउ खां दूर परे वञी पट वसाईंदो आहे। दिलि में अलाए त केतिरा सारा अरमान सांढे हलंदो रहे थो। हू हिकु फ़ौजी त आहे, पर हुन वटि बि दिलि आहे। पंहिंजनि खां परे हुजण जा ॾुख सूर तकलीफ़ूं, पंहिंजे दोस्तनि यारनि सां मिलण जूं हसरतूं, कंहिं हसीन माॻ ते कंहिं महबूब माण्हूअ सां मिलण जा ख़्याल, सभ जो सभु उन जा अधूरा रहिजी वञनि था सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजे वतन ख़ातिर। पखी अथई परदेसी मता लालण दिलि लाई, उॾामी वेंदई ओचितो मता पियो पछताई, पोइ दर दर वांझाई ॾेई पराता पिरीअ खे। साईं मुंहिंजा परदेस में रहण बि का मामूली ॻाल्हि नाहे। परदेसियुनि जा ॾुख सूर को परदेसी सम्झी सघे थो, जेको पंहिंजे अबाणे ॻोठ खां कंहिं पराए पंध ते रहिजी वियल हुजे। परदेसी पिरीअ खां आहे बस भली, हू ॾुखिया सुखिया हुत रहिया हिते वियमि जान जली। हा, आऊं उहो ई तुंहिंजो पंहिंजो सिर्फ़ु फ़ौजी अमानुल्लाह ओस्मानी नवाबज़ादा।